नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां खबर ॾींदालो तो मेड़ में शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका मेड़ जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान यूनिट मेड़ तरफा अल्लामा अब्दुल रशीद मोहसिनी सिंध प्रेस क्लब मेड़ जे बानी इलाही बख्श चांडियो प्यार अली चांडियो ॿियनि जी अगवानी में कश्मीरी सां यकजहती लाइ रैली कढी वई। कश्मीरी सां यकजहती लाइ निकतल रैली में कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, पाक फौज जिंदाबाद जा नारा हणी रहा हुआ। मजलूम कश्मीरन जी यकजहती लाइ निकतल रैली के शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालका मेड़ जे सदर अल्लामा अब्दुल रशीद मोहसिनी सिंध प्रेस क्लब मेड़ जे बानी इलाही बख्श चांडियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भारत केतिरनि ई सालनि खां मज़लूम कश्मीरनि ते ज़ालिमाणो किरदार अदा करे रहियो आहे। इहो वक़्तु परे न आहे जॾहिं कश्मीरी पंहिंजे तक़दीर जो फ़ैसिलो पाण कंदा। अॻवाननि वधीक चयो त कश्मीर पाकिस्तान जी शेर अॻु आहे। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे। असां कश्मीरनि सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह जल्द कश्मीर पाकिस्तान बणिजंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।